बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भली कार मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरा मूजिब मीरपुर माथेलो वार्ड नंबर 9 म्यूनसिपल कमेटी ते तहरीक लबैक पाकिस्तान जी टिकट तां जनरल काउंसलर जे लाए नामज़द उम्मीदवार सैयद साकिब हुसैन शाह जिलानी जे पंहिंजे रहायशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस हुन चयो त गुज़रियल केतिरनि ई सालनि खां मीरपुर माथेलो जी आवाम जन माण्हुनि ते एतमाद कंदे अॻिते आंदो उहे वोट वठण खां पोइ पंहिंजी रहायशगाहनि खां निकिरनि बि नथा। हाणे आवाम सुजाग थी चुकी आहे। हुन चयो त मां तहरीक लबैक पाकिस्तान जी क़यादत जो निहायत थोराइतो आहियां जन मूं ते एतमाद कंदे मूंखे वार्ड नंबर 9 म्यूनसिपल कमेटी ते इलेक्शन विढ़ण जो मौक़ो ॾिनो। हुन चयो त मीराणी पिताफ़ी सूमरा ऐं ॿियनि बिरादरियुनि जे अक्सरियत असां सां गॾु आहे। हुन वधीक चयो त वार्ड नंबर 9 जे अवाम जी मुकमल हिमायत सां मुख़ालिफ़ हरीफ़ खे शिकस्त ॾेई अवाम जी ख़िदमत कंदुसि।